अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह है आखिरत में आवा हैं शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, ये फलाह आखिरत जो प्रोग्राम असांजो 5 सालनि खां हले पियो ऐं इन में असां तव्हांजे आॾो क़ुरान शरीफ़ ऐं हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेश कयूं था। कंहिं बि मौज़ूअ ते इन ॿिन्ही शयुनि खे मिलाए हलायूं था। जीअं मूं अर्ज़ु कयो अॻे जुमे ते त रमज़ान शरीफ़ में असां क़ुरान शरीफ़ खे तक़रीबन काफ़ी उन ते तव्हांजे आॾो शयूं रखियूं, पाण महिनत कईसीं, पाण बि सम्झोसीं, तव्हांखे बि सम्झाइण जी कोशिशि कईसीं। हाणे जेको आहे सो ही कुझु हफ़्ता 5-6 हफ़्ता मां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तव्हांखे ॾींदुसि ऐं इहे बि अजीब नुक़्ता आहिनि जेके तव्हांजे आॾो इंशाअल्लाह पेश थींदा। इहा मां सीरत त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कई पहलू आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़रीबनि सां बर्ताव जो पहलू आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आला अख़लाक जो पहलू आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एज़ अ कमांडर हुजण जो पहलू आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एज़ अ सिपाही हुजण जो पहलू आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एज़ अ दाई हुजण जो पहलू आहे। लेकिन मां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको ख़ुतबो पाण ॾिनो अथनि अरफात में, हिज्जतुल वदा में, उहो माना सनन आख़िरी नसीहत आहे असांजे लाइ। ऐं उन्हीअ में जेके पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे नुक़्ता सम्झाया आहिनि, अॼुकल्ह मां इन्हीअ ते तव्हांजा लेक्चर तयारु कयां थो ऐं इन जो मां माख़ुज़ या आइडिया वठां थो। हिकिड़ो किताबु आहे अरबीअ जो, शरह ख़ुतबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी अरफात फी हिज्जतुल वदा बिकलम डॉक्टर मोहम्मद शरीफ मुस्तफ़ा अदक्तूर मोहम्मद शरीफ मुस्तफ़ा मां माख़ूज़ कयो आहे, मां आइडिया आया त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन पूरे जेको हींअर मां तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियो आहे त तक़रीबन के 15 नुक़्ता आहिनि जेके पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ख़ुतबे में असांखे ॾिना आहिनि। ऐं जेकॾहिं मां इन नुक़्तनि ते अचां त पहिरियों नुक़्तो आहे तहरीम एतदा अला नफ़्स, माना कंहिंखे खून करणु या पंहिंजी जान खे नुक़सान पहुचाइणु। ऐं ॿियो आहे तहरीम एतदा अलल माल, माना कंहिंजो माल चोराइणु या माल खे ज़ाया करणु वग़ैरह वग़ैरह। अॻे जुमे ते मां इहो पहिरियों नुक़्तो कयो हो त कंहिंखे खून करणु या पंहिंजी जान खे नुक़सान ॾियणु। ऐं रिपीट नथो करणु चाहियां, लेकिन मेन पॉइंट इहो ॾसियां थो त बेसिक कॉन्सेप्ट इहो आहे त हीअ जेका असांजी जान आहे इहा प्रॉपर्टी असांजी न आहे, छो त असां न ख़रीद कई आहे हिनखे, न ही असांजी आहे, न असांखे हिनखे ठाहिणु अचे थो। हे आङुरियूं आहिनि, आङुरियुनि ते फिंगर प्रिंट बि असां कोन ठाहियूं आहिनि। इहा शइ सॼी जो सॼी 100% कंहिंजी प्रॉपर्टी आहे, उहा आहे अलाह ताला जी। हाणे जीअं हिकिड़ी पराई शइ हूंदी आहे, हिफ़ाज़त कबी आहे। मिसाल तौरु पाड़े जी जेकॾहिं तव्हांजी कार बीठी आहे कंहिं पराई ऐं तव्हां वञी या उनखे तबाह कयो या साड़ियो त इहो बि जाइज़ कोन्हे, या वरी उनखे धक हणी अचो, इहो बि जाइज़ कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त हीअ जान क़ीमती आहे। हिन जान जी क़ीमत जेकॾहिं कढिजे त अरबे खरबे रुपयनि में हिन जी क़ीमत निकिरंदी। हिन जो जेकॾहिं अहिड़ो कहिड़ो ठाहिणु चाहे, अहिड़ो जंहिंमें हे सॼो रतु खून ॿार पैदा करण जी सलाहियत मायुनि जी इहे पैदा थियनि, त इहो पहिरीं त थी कोन सघंदो, पर जेकॾहिं केरु अटेम्प्ट बि कंदो त अरबे खरबे ख़र्च थींदो। माना हिकु इंसान जी जान जी वॾी क़ीमत आहे ऐं इहा असांजी प्रॉपर्टी न आहे। तंहिं करे सभ खां पहिरीं कंहिंखे खून करणु त इहो वॾे में वॾो गुनाह इन लाइ आहे जो अलाह जी ठहियल शइ हुई, तव्हां हुनखे ख़तमु करे छॾियो, जेका तव्हांजो हक़ कोन हो। वरी हुन सां गॾोगॾु इहो आहे त पंहिंजी जान खे बि न मारियो, माना ख़ुदकशी कंदव त अलाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे, छो त शइ त तव्हांजी आहे ई कान। हाणे जीअं मिसाल तौरु पंहिंजो पराई कुकड़ हुजे, उनखे हणी बंदूक मारे छॾियो त तव्हांजी त कुकड़ कान, ही धरती ही जिस्म अलाह जो आहे, तंहिंजे करे हिनखे ख़ुदकशी नथी करे सघिजे, छो त प्रॉपर्टी तव्हांजी न आहे। तंहिंजे करे इन सज़ा आहे त जेको माण्हू जहिड़े तरीक़े सां ख़ुदकशी कंदो, क़यामत में जहन्नम में उहो अदद मुने कलाक में हर वक़्तु हर अधु मुने कलाक में उन शइ सां पाण खे मारींदो रहंदो। जे पाण खे फांसी ॾिनी अथई त आख़िर फांसी में सूर त थींदो न, छो त हिकिड़ो माण्हू जॾहिं लड़के थो, साह थो बंदि थिए, पोइ तड़पंदो, पोइ ओॾी महिल सोचींदो त केरु मूंखे बचाए, पर छा आहे त 2-3 मिंट ॾेढ में कमु लही थो वञे। या जेकॾहिं केरु ज़हर थो पिए त उनजी तकलीफ़ जेका वट थियनि था, साड़ थो थिए, दिमाग़ गरम थो थिए, परेशानी सूर थो थिए, उहा तकलीफ़
जेका आहे सा उहा बार बार रिपीट, या जे पाण खे छुरीअ सां मारे थो त वरी उते जहन्नम में कुहंदो, छो त अलाह इन ते कावड़ ॾिए थो त पराई शइ खे तो मारियो आहे, तुंहिंजी त कान आई। वरी साॻिए नमूने सां जीअं असां पाड़े जी कार खे पथर हणूं, धकु हणूं, या कंहिंजो मोटर साइकिल आहे हुनखे टायर कटियऊं, या हुन में टांकीअ में खंडु विझूं, इहो ॾोह आहे। साॻिए नमूने सां हिन जान खे नुक़सान पहुचाइणु, माना नशो करणु, हीरोइन पीअणु या को चर्स पीअणु, इहा छाकाणि त प्रॉपर्टी अलाह जी आहे, तव्हां सायो करे उनजा उज़वा ख़तमु था कयो। चर्स पी या शराब पी तव्हां हिन खे साड़ियो था, जान खे नुक़सान था कयो पंहिंजो, इहो जाइज़ कोन्हे को, छो त प्रॉपर्टी तव्हांजी न आहे, इन जी तव्हांखे हिफ़ाज़त करणी आहे। हीउ जिस्म इंसान खे अलाह अमानत ॾिनो आहे। जीअं तव्हांखे हिकिड़ी मिसाल तौर खां अमानत तौर मोटर साइकिल ॾिए त हफ़्तो खनि हलाइजांइ, केॾो ख़्यालु रखंदा, या तव्हांजो को दोस्त या मामो कार ॾेई वञे, पुट तव्हांखे ज़रूरत आहे हफ़्तो खनि हलायो, त तव्हां छा कंदव, चवंदो बाबा घटि कढो, किथे लॻी न पवे, कहिड़ी हिफ़ाज़त कंदा आहियो। साॻियो सां हीअ जान असांजी अमानत जी हिफ़ाज़त करणी आहे। हिफ़ाज़त जो मतिलबु आहे त अहिड़ी का बि शइ न कयूं जंहिंखां हिनखे नुक़सानु थिए, एॾी घणी न मानी खाऊं जो पेट निकिरी अचे ॿाहिरि, एॾो जेको आहे सो असां तकड़ी वज़न न वधायूं जो गोॾा असांजा वेही वञनि। हीअ सवारी आहे, इन सवारीअ जी असांखे हिफ़ाज़त करणी आहे ऐं सुहिणे नमूने जी संभाल करणी आहे, छो त पराई शइ आहे, पराई शइ अमानत जी हिफ़ाज़त करणी आहे। इहो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों नुक़्तो, त जेको आहे सो तव्हां इन जी पराई शइ आहे, इन जी हिफ़ाज़त कयो। उन खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे सो हाणे आहे ॿियो नुक़्तो जेको आहे तहरीम एतदा अलल माल। हाणे ज़ाहिर आहे त कंहिंजे माल जो ख़्यालु रखणु, हाणे आहे छा माल, हाणे हीउ मुंहिंजो प्रोग्राम वॾो आहे, तक़रीबन हिन में सम्झो त 80 स्लाइड्स आहिनि, ऐं अॼुकल्ह इलेक्शन जे करे हींअर ही प्रोग्राम जो टाइम तमामु घटिजी वियो आहे, ऐं शायदि मां वरी पोइ इलेक्शन खां पोइ वरी पंहिंजा ई प्रोग्राम शुरू कयां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके नुक़्ता आहिनि अॼु मां बयानु कयां थो, त ॿियो नंबर नुक़्तो अथसि तहरीम एतदा अलल माल, माना जीअं जेके लफ़्ज़ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे, इन दिमाकुम व अमवालकुम हरामुन अलैकुम, तव्हांजा कंहिंजी बि जान ऐं पराओ माल तव्हांखे फॿाइणु हराम आहे या कंहिंखे मारणु हराम आहे, का हुरमत यौमिकुम हाज़ा, जीअं अॼु अरफ़ात जे ॾींहं जो जेको सो इहो पाक ॾींहुं आहे, मुहर्रम ॾींहुं आहे, ऐं फी शहरकुम हाज़ा, ऐं हीअ ज़ुल्हज जो महीनो जीअं आहे, फी बलदकुम हाज़ा, ऐं जीअं ही मके जो शहर आहे, इहे जीअं इज़त वारा ॾींहं आहिनि, तीअं पराई जान ऐं माल बि इन आहे। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ ॿुधाईंदासीं तव्हांखे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सो मां अर्ज़ु पई कयो त हाणे ही जेके आख़िरी ख़ुतबे में जेके 15 नुक़्ता आहिनि, तंहिंमें पहिरियों नुक़्तो हो जान जो, ॿियो नुक़्तो माल जो। इहे इन जी हाणे तफ़सीर ईंदी त माल कीअं आहे, असांजो माल कहिड़ो आहे, पराओ माल कहिड़ो आहे, कहिड़ो माल हासिलु करणु जाइज़ आहे, कहिड़ो माल हासिलु करणु नाजाइज़ आहे। इहे बि तक़रीबन 50-60 स्लाइड्स ते इहे अरबीअ में आहिनि, जेके मां तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो वेंदुसि। ऐं टियों जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नुक़्तो आहे, उहा आहे हुरमत यौमुल अरफ़ा, माना अरफ़ात जे ॾींहं जी जेको हुरमत आहे, उन जे बारे में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त अरफ़ात जो ॾींहुं छा आहे, उन में कहिड़ी, उन में करिणो छा आहे, कहिड़ियूं शयूं करणियूं आहिनि, कहिड़ियूं न आहिनि करणियूं। चोथों नुक़्तो जेको रसूल असांजे इन ख़ुतबे में आहे, ताक़ीद अला हुरमत शहर ज़िल हिजा, ऐं ज़िल हिजा जो जेको महीनो आहे, उन जी हुरमत कीअं आहे, इन महीने जी फज़ीलतूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं करणियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं न आहिनि करणियूं। उन खां पोइ वरी 5हों नुक़्तो जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुतबे में आहे, ताक़ीद अला हुरमतुल मक्कतल मुकरमा, मके मुकरमा जो शान छा आहे, उते छा करे सघिजे थो, छा नथो करे सघिजे। ऐं उन खां पोइ 6हों आहे इब्ताल अल मुतालिबा बिदिमा मसफूका फी जाहिलिया, जेकॾहिं खून जेके इस्लाम खां अॻु में थी चुका आहिनि, उन खे कीअं ख़तमु थींदा, उन जो कंहिं कयो। ऐं 7हों जेको आहे उहा इब्ताल तामिल बि रिबा, त सूद जेको आहे सो इन खे बातिल कयो वियो हो ऐं उन खे न करिणो आहे, इन ते वॾो लेक्चर हूंदो असांजो। 8वां अमर बिल मारूफ नही अल मुनकर अलई अन यब्दा बिन नफ्सहु अवलन, माना नेकीअ जो हुकुम करणु, बुराई खां रोकणु, लेकिन सभ खां पहिरीं पंहिंजी जान ते इन खे इस्तेमालु करणु। इहो आहे 8हों नुक़्तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे ख़ुतबे जो। 9 आहे अल अमर बि तक़्वल्लाह फी निसा, औरतुनि जे बारे में अलाह खां डिॼणु। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबे जो 9हों नुक़्तो आहे। उन खां पोइ 10हों नुक़्तो जेको आहे बयान अहदल हुकूक ज़ौजा अला ज़ौजतहू वो अदम मसाहल अहद बिदुखुल, माना जेको आहे सो हिकु औरत जे मथां मुड़ुस जा कहिड़ा कहिड़ा फ़राइज़ आहिनि,
उन जे बारे में आहे। वरी आहे बयान अन मिनल हक़ ज़ौज तादीब ज़ौजतू अनफलत मां यस्तौजब ज़ालिक। ऐं वरी जेको आहे सो मर्द ते औरत जा कहिड़ा हक़ आहिनि, औरत ते मर्द जा 11हों नुक़्तो आहे। ऐं वरी आहे बयान अहदल हुकूक ज़ौजा अला ज़ौजहा, ऐं इहे वरी इहो ऐं मर्द ऐं ज़ाल जे बारे में इहो आहे। उन खां पोइ 13हों नुक़्तो आहे अमुर बिल एतसाम बि किताबिल्लाह, क़ुरान पाक खे चंबण जा हुकुम जेको आहे रसूल सल्लम 13हें नुक़्ते में ॾिनो आहे। ऐं 14हों अशाद रसूल सल्लम अला अन्नहु क़द बलग व अदर रिसालत व नसहल अमाना, त रसूल सल्लम शाहिदी थो वठे त आउं पंहिंजो तबलीग तव्हां ताईं पूरी पहुचाई, पंहिंजी रिसालत पूरी कई ऐं उम्मत खे जेका नसीहत करणी मूं कई। ऐं 15हों आहे असबात अल्लाह अला ख़ल्क़हु उलूअन हक़ीक़यन, ऐं पोइ आख़िरी आहे जो पाण आंगुर मथे खणी ऐं अलाह ताला खां जेको सो फरमायो अथनि अलाह से तूं शाहिद रहिजांइ। इहे आहिनि 15 नुक़्ता जिन ते असीं ॻाल्हाईंदासीं। अॼु जेको नुक़्तो आहे माल जे बारे में, छाकाणि त टाइम कोन्हे पर मां कुझु नुक़्ता तव्हांखे ॿुधाईंदुसि। तहरीम अतदा अलल माल, माना माल जे मथां ज़्यादती करणु कंहिंजे माल जे मथां। माल आहे छा? माल उहा त हूअ इस्म लिजमीअ मां यमलिकहुल इंसान, हर उहा शइ जेका इंसान जी प्रॉपर्टी में अची थी वञे इनखे माल चइबो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त माल हराम बि थी सघे थो, हलाल, लेकिन उन खे माल चइबो। माल जेको आहे सो उहो इन जा 2 मक़सद आहिनि। माल ॾिनो वियो आहे हिकिड़ो त इंसान जीअं ज़िंदा रही सघे, ॿियो इन लाइ ॾिनो वियो आहे त अलाह ताला ॾिसणु थियो आहे जेकॾहिं मूं ज़रूरत खां वधीक ॾिनो आहे त छा ही माल ग़रीबनि खे ॾिए थो। 3हों मक़सदु आहे त इन माल खे इस्तेमालु करे, ज़रूरत खां वधीक माल खे इस्तेमालु करे जन्नत हासिलु करे। इहे 3 मक़सद आहिनि हिन दुनिया में माल जा, गुज़र सफ़र जे लाइ, कंहिंजी मदद करण जे लाइ ऐं आख़िरत जे घर ठाहिण जे लाइ। ऐं इन माल माण्हुनि खे ॾाढो पसंदि आहे, छाकाणि त इन में इहे 3 कम थी सघनि था। तंहिंजे करे क़ुर शरीफ़ में अचे थो बिस्मिल्लाह रहमान रहीम ज़ुय्यिन लिन्नास हुब्बुल शहवात मिनन निसा वल बनीन वल कनातीर अल मुक़ंतरत मिनल ज़हब वल फिद्दा वल खैल मुसव्वमा। माना अल्लाह ताला फरमाए थो त इन में असां इंसान लाइ अट्रैक्शन रखी आहे औरतुनि जी शहवात जी। पुट हुजणु खपनि, पोटा हुजणु खपनि, ढेर हुजणु खपनि, प्रॉपर्टी जा कैश हुजणु खपे, सोन चांदी, वल खैल मुसव्वमत, घोड़ा आला नस्ल जा, वल अनाम, माल, मीहूं, बकरियूं, उठ, वल हर्स ऐं ॿनियूं सभु। ज़ालिक मताउल हयात दुनिया, अलाह चए थो इहो जेको माल आहे सो हिन धरतीअ ज़िंदा रहण जे लाइ इहो तव्हांखे मूं ॾिनो आहे। वल्लाहु इंदहु हुस्नुल माब, लेकिन इन जे नतीजे में जेकॾहिं तव्हां कामयाब थी था वञो त अलाह वटि तव्हां जे लाइ इन खां बि वापसीअ में बहितर शयूं आहिनि। इन माल जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे जेका रवा बुखारी, मुस्लिम, तिरमिज़ी, इब्न माजा में आहे। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त यकबर इब्नु आदम व यकबुर मा हुव सनतान, जॾहिं इंसान वॾो थींदो वञे थो त 2 शयूं हुन सां गॾु उहे बि वधनि थियूं। कहिड़ियूं? हुब्बुल माल, माल जी अट्रैक्शन, व तूलुल उम्र, ऐं ज़्यादा ज़िंदा रहण जी शौक़। इहे 2 शयूं पोढ़ाइप सां बि वधंदियूं वञनि थियूं। इन जे करे रसूल सल्लल्लाहु फरमायो त इहो माल हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो लव कान इब्न आदम वादियान मिन माल, जेकॾहिं कंहिं इंसान वटि 2 वादियूं सोन जूं हुजनि भरियलूं, अब तक़वा सालिसा, त चवंदो 3 सोन जी बि मूंखे वादी मिले। तॾहिं त ॾिसो न जेके माण्हू वटि हींअर अरबे रुपया चोरी करे खणी विया आहिनि, मुड़नि कोन था न, वरी बीठा आहिनि न इलेक्शन में। अलाए छो खाइण बि अलाए छा खाईंदा हूंदा, मूंखे त न आहे ख़बर त को छा खाई। हिकिड़े माण्हू वटि अरब बि हुजे ऐं ॿार उहो रखराए थो, अरब मां हुनखे रोज़ानो जेको 2-2.5 करोड़ त मिलंदा सूद जा, त एतिरो त खाई कोन थो सघे। पर उन खां पोइ हुनखे ॿियो अरब खपे, उन खां पोइ ॿियो अरब खपे। त मूंखे अजब थो वठे त आख़िर इहो माण्हू कंदा काॾे इहो पैसो। तंहिंजे करे अलाह ताला रसूल सल्लल्लाहु फरमायो आहे त जेकॾहिं माण्हूअ वटि 2 वादियूं सोन जूं हुजनि त 3 घुरंदो। वला यमला जौफ इब्न आदम इल्लल तुराब, अलाह ताला फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, ऐं ज़ाहिर त अलाह ॾसियो अथसि इहो त इंसान जो पेट पैसे सां कोन भरिजी सघंदो, इन जो पेट भरबो मिटीअ सां। जॾहिं क़बर में विझबसि पोइ हिन कीड़ा टुंग कंदा त मथां जो मिटी किरंदी त सॼो पेट भरिजी वेंदुसि। यतूबुल्लाह अला मन ताब, बाक़ी जेको
ही अहिड़ियूं हदीसूं ॿुधी ऐं हुनखे सम्झ अची थी वञे, ज़हीन थी थो वञे ऐं पोइ अलाह खां तौबा थो करे त अलाह साईं खोड़ ॾिनो अथई, हाणे इहो मां इस्तेमालु कयां त मां जन्नत जे कमायां, त पोइ जेको आहे सो अलाह ताला जी तौबा क़बूल करे थो। अलाह ताला फरमाए थो त अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। अलाह चए थो हीअ अट्रैक्शन आहे, माल ऐं औलाद ऐं बिरादरी ऐं वोट इहे जेके आहिनि से हिन दुनिया जो हिकिड़ी सींगार आहे। वल बाक़ियातु स्वालिहातु खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला, बल्कि आख़िरत में जेके नेक अमल आहिनि इहे ई अलाह वटि तव्हांजा क़बूल पवंदा ऐं बहितर आहिनि। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त हीउ जेको माल औलाद आहे इहो एग्ज़ामिनेशन जो पार्ट आहे, इन्हीअ मां तव्हांजो इम्तिहान थो थिए। तंहिंजे करे इन शइ खे कामयाबी न सम्झिजो। क़ुर में अलाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालकुम वला औलादकुम अन ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारो, तव्हांजो माल या तव्हांजी बिरादरी या औलाद इन में तव्हां बिज़ी थी वञो ऐं ईअं न त तव्हां निमाज़ छॾे ॾियो, अलाह जो ज़िक्र छॾे ॾियो ऐं जेके से तव्हांखे हलाक करे छॾनि। वमन यफ़अल ज़ालिक फउलाइका हुमुल ख़ासिरून, जेको इहो कंदो नापास थींदो ऐं खसारे में हलियो वेंदो। पर इन माल मां करणो छाहे, अलाह ताला फरमाए थो वब्तग फीमा आताक अल्लाह अद्दार अल आखिरा, चए थो त जेको ई तव्हांखे अलाह माल ॾिनो आहे इन खे यूज़ कयो आख़िरत जे घर ठाहिण लाइ। वला तंस नसीबक मिन दुनिया, बल्कि हिन दुनिया में जेको तव्हांजो हिसो आहे न माल मां उहो भली खाओ, ईअं न सॼो अलाह जे रस्ते में तव्हां ॾेई छॾियो, दुनिया में बि खाओ, लेकिन हीअ प्रॉपर्टी जेका तव्हांखे मिली आहे न, इहा सिर्फ़ु इन लाइ मिली आहे त तव्हां आख़िरत में अलाह जो घर ठाहियो, ग़रीबनि खे ॾींदव, यतीमनि खे ॾींदव, इलाज कराईंदव, मुफ़्त में दवाऊं ॾींदव, त अलाह ताला तव्हांजो मथे आसमान में घर ठाहींदो। हीअ जेका प्रॉपर्टी आहे तव्हांजी, इन खे अॻिते मोकिलियो, वधी तव्हांजे अकाउंट में जमा थींदी। हर बालग जो अलाह वटि अकाउंट खुलियल आहे, अलाह चए थो हुन में डिपॉज़िट करायो, न त हिते तव्हां छॾे वेंदव, हथ ख़ाली हूंदा। पोयां जेके खाइनि पोइ अलाए रुश्वत में उॾाईंदा, शराबनि में उॾाईंदा, अलाए छा हिन माल खे कंदा। तव्हांजे पंहिंजे हूंदे कोशिशि करे मथे पंहिंजा घर ठाहे वञो। हींअर मुंहिंजो प्रोग्राम जो ख़तमु थियो, इनशाला वरी इन इलेक्शन खां पोइ, इलेक्शन जे लाइ बि अर्ज़ियो आहे त इहा बि हिकिड़ी अमानत आहे। अहिड़नि माण्हुनि खे तव्हां वोट ॾियो जेके तव्हांजा कम कनि, जेके ईमानदार हुजनि, जेके सच ॻाल्हाईंदा हुजनि, निमाज़ पढ़ंदड़ हुजनि, ऐं कंहिं ॿिए जे चवण ते त भई फलाणे जे करे या फलाणे कुर्बानी ॾिनी आहे, जिन कुर्बानी ॾिनी उहो पंहिंजी कमाई करे विया। हाणे इन आसरे ते न रहो, बल्कि हाणे चओ त तव्हां जेको कमु कयो आहे असां तव्हांजे कम जे करे वोट ॾिनी, तव्हां कहिड़ो कमु कयो आहे। कुर्बानी वारी ॻाल्हि हींअर पेमेंट थी चुकी आहे, हाणे कैश आहे, कैश जे तव्हां कमु कयो आहे त वोट ॾियो, जे नथा कमु कनि त उनखे ठुप वोट न ॾियो। ऐं वोट बि हिकिड़ी अमानत आहे, अलाह इन जी बि असां खां पुछा कंदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।